वियासीं असां हिकिड़े ॿिए नेक्स्ट चैलेंज में। पहिरीं असांजो चैलेंज जो तव्हांखे ख़बर आहे 500 रुपए में असांखे छा खाइणो छा सर्वाइव करिणो। हाणे असांखे नेक्स्ट जेको चैलेंज मिलियो असांजे सभिनी दोस्तनि चयो यार तव्हां 100 रुपए में को चैलेंज कयो। हाणे ॾिसूं था अॼु असां छा 100 रुपए मां हिन मां करे था सघूं, त हलूं था बसि। असां दोस्तो चैलेंज असांखे ॾाढो ॾुखियो मिलियो आहे। 100 जो चैलेंज आहे त 100 में छा था करे सघूं, छा था खाए सघूं। हाणे हलूं था, कोशिशि बि कंदासीं। असां सां गॾु रहजो तव्हीं बि। बस दोस्तों हाणे असां वञूं पिया पंहिंजी मंज़िल जी तरफ़। बुख बि असांखे जाम लॻी आहे। अॼु असां बिल्कुलु तबाही करे ॾींदासीं जेकी शइ आई। ओए यार मूं शाहजहान खां पुछा कयो यार पाण हलूं केॾा पिया। शाहजहान जो बसि यार पाण बदीन स्टॉप ते पिया हलूं पंहिंजी फेवरेट शइ खाइण। ऐं सम्झिएसि उस्ताद केॾा पियो हलाइण। पकोड़नि जी दुकान ते दोस्तों असां पुॼी करे असां पंहिंजो ऑर्डर ॾिनोसीं। असां हुननि खे ॿुधायो भाउ असांजो चैलेंज आहे 100 रुपए जो, त असांखे 100 रुपए में पकोड़ा ऐं रोटियूं आणे ॾियो ऐं असां टेस्ट करे ॿुधाईंदासीं कि कीअं ठहियल आहिनि। जिते गर्मा गर्म समोसा ठही रहिया हुआ त असांखे बुख मागी जाम लॻी ऐं उस्ताद पंहिंजे नरम हथनि सां असांजे लाइ मिर्चाई पकोड़नि जी तयारी पे कई। दोस्तों ये असो ऑर्डर तैयार थी करे अची वियो आहे। हाणे असीं टेस्ट करे तव्हांखे ॿुधायूं था ऐं असां ही तव्हांखे कुछ लाइन भी ज़रूर ॿुधाईंदासीं ऐं ज़रूर असांजो लाइन ही ॿुधिजो। ये गरीब माण्हू मजबूरी जे करे महदूद पैसनि में गुज़ारो कनि था। उहे 100 रुपयनि में रोटी पकोड़ा खाइनि था ऐं ख़ुशि रहनि था। खाधे में का वॾाई न हूंदी आहे, असल ॻाल्हि नियत ऐं ज़रूरत जी हूंदी आहे। असां अॼु सादे नमूने पकोड़ा ऐं रोटी खाई रहिया आहियूं ऐं ॾिसूं था सादे खाधे में केतिरो मज़ो ऐं इंट्रस्ट आहे। दोस्तों खाधे जो मज़ो महांगाई में न आहे, सादे खाधे में बि वॾो सुकून हूंदो आहे। अॼु असीं बि उहे ई पकोड़ा दोस्तों हाणे आऊं ट्राई करियां थो, ॾिसां थो गॾु वरी दही वारी चटणी हुजे त मज़ो ई पए। हाणे खाए रहियो आहियां पकोड़ा। मिर्च जो ज़ाइको ठीकु लॻी रहियो आहे, रोटी सां गॾु खाइण में सुठो लॻे थो। पकोड़ा ताज़ा लॻी रहिया आहिनि, मिर्च जो ज़ाइको मुनासिबु आहे। सादी बुख लाइ सुठो ऑप्शन आहे। सादी शइ आहे पर दिलि सां ठहियल लॻे थो। अहिड़े खाधे में पंहिंजो मज़ो हूंदो आहे। जी दोस्तों अॼु वारो जेको असांजो चैलेंज हो उहो थी वियो कंप्लीट। 60 या पकोड़ा ऐं 40 जो रोटी घुराए करे असां खाधोसीं। 100 में बि दोस्तों तव्हां पेट फुल थी करे खाधो खाई था सघो।